इलाज जो हिन रखियो आहे ज़बरदस्त आहे। हर बीमारीअ जे लाइ हिन रखियो आहे ऐं हर शिक्षा हिते ॾियनि था। इहो असां उस्तादनि खे जेके हिन जे लाइ भरपूर महिनत कनि था। ज़िम्मेदारी आहे मां सिंधी मीडियम स्कूल जिते प्रोग्राम जो आहे मां हिन में टीचर आहियां सीनियर टीचर 3 साल सर्विस आहे। जेको प्रोग्राम कयो ॿारनि जे लाइ सुठो आहे ऐं अमल ॿार जेके नंढा घणी मुश्किल आहिनि सभु उन्हनि में जेके शामिल थी वेंदा नथा जे अपलोड करे सघनि उहो बूट वीचारा वठी सघंदा ऐं बाइक सिहत बूट करे पाईंदा उन सां ॿारनि जी सिहत ते ॿारनि जो प्रोग्राम आहे ॿारनि खे शूट वग़ैरह जेको आहे जो प्रोग्राम आहे तमामु सुठो प्रोग्राम आहे। सॼी सिंध जे अंदरि जेको आहे प्रोग्राम आहे शुरू थी रहियो आहे जंहिंमें शुरूआत में ॾाढी बेहद खुशी थी कि असां वटि इदारनि खे इन ॻाल्हि सां दिलचस्पी आहे त असां स्कूलनि में ॿारनि खे बहितर माहौल ॾियूं त जीअं हू पंहिंजी तालीम जारी रखी सघनि उन्हनि जी सिहत बि बहितर हुजे ऐं हू माशरे में सुठो मक़ाम हासिल कनि। मां हिन मौक़े ते सारा जे ॿी का ॻाल्हि करण जो ज़रूरु सम्झां। असां माशरे में तालीम जे मामले में वालिदैन जो ओतिरो ई हक़ आहे जेतिरो उस्ताद जो आहे। असां पाण खां सुवाल पुछूं त छा असां ॿारनि खे उहो माहौल ॾेई सघिया आहियूं